सॼी सिंध जियां टंडो रहीम खान में भी 10 मुहर्रम हराम के सिलसिले में मातमी जुलूस बरामद किया वियो। उन हवाले से रिपोर्ट किया है मोहम्मद हसन जमाली। जरा झल झल दे आजान अकबर हण पाक फुफी को आवण दे। झल झल दे आजान अकबर हण पाक फुफी को आवण दे। जरा झल टंडो रहीम खान में शोहदाए करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में मातमी जुलूस रवां दवां। उन मौके ते मोमिनन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु योम आशूरा 10 मुहर्रम जो ॾींहुं अॼु जी तारीख़ ते 10 मुहर्रम सन 61 हिजरी में मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे कुटुंब कबीले सां मदीनो छॾे करबला में वेही करे शरीयत ऐं ख़ुदा जी तौहीद बचाई ऐं पंहिंजो सॼो घर कुर्बान कयो। अॼु जे ॾींहुं असां 10 मुहर्रम जे जुलूस तारीख़ी जुलूस टंडो रहीम मां हितां बरामद करे ऐं गाजी शाह ताईं जुलूस कढी वेंदा आहियूं ऐं उन हक़ीक़ी इस्लाम जे हक़ीक़ी पैरोकार इस्लाम जे हक़ीक़ी हीरो के भेटा पेश कंदा आहियूं। असल में ये असांजो जेको जुलूस आहे इहो क़दीमी जुलूस आहे। ये जुलूस हिकु रवायत आहे जेका यज़ीदियत जे ख़िलाफ़ु आहे। असां न कंहिं माण्हू के शख़्स जे ख़िलाफ़ु न आहियूं। हिकु वक़्त जे यज़ीद जे ख़िलाफ़ु आहे ऐं वक़्त जो यज़ीद इन सां ई वाइको थींदो आहे। ये 10 मुहर्रम हराम जो असांजो क़दीम मरकज़ी जुलूस जेको मरकज़ी इमाम बारगाह टंडो रहीम खान खां निकितो आहे, जेको हिते ॿाहिरि पेट्रोल पंप वटि मजलिस अज़ा थी आहे, उनखां पोइ नवाखानी ऐं न्याज़ नगर तक़सीम थियो आहे। इन खां पोइ ही मातमी जुलूस असांजो पीर गाजी शाह जी तरफ़ रवां दवा आहे। मोमिनन ॿुधायो त असीं हर साल जियां हिन साल भी मातमी जुलूस बरामद कयो आहे ऐं पंहिंजे रिवायती रस्तनि खां ही जुलूस गाजी शाह तरफ़ रवां दवा आहे ऐं शाम जो 7 बजे वरी टंडो रहीम खान में वापसि थींदो। एम हसन जमाली, आवाज़ न्यूज़, टंडो रहीम खान, काछो।